अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा मदनी। बकरा यानी गाबो। सूरह बकरा मदीने में हिजरत जे शुरू जे ॾींहनि में नाज़िल थी। हिन जी शुरूआत में अॻुवारी उम्मत यानी बनी इसराईल हज़रत इब्राहिम जे पुट हज़रत इसहाक़ ऐं उन जे पुट हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद जे बारे में आहे त इन जो उरूज सॼी ज़माने ते कीअं हो ऐं ज़वाल जो सबब छा हो त जीअं उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ज़वाल खां बची सघे। हिन सूरत में शरीयत जा इब्तिदाई अहकाम तफ़सील सां ॾिनल आहिनि। हिन सूरत जो वॾो हिसो जंग बदर खां पहिरीं नाज़िल थियो ऐं हिन में मुसलमाननि खे ईमान ऐं शरीयत जा हुकुम ॾिनल आहिनि। हिन सूरत जूं आख़िरी आयतूं मेराज जी राति अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोहफ़े तौर अता फरमाया। हिन सूरत में 286 आयतूं ऐं 40 रुकू आहिनि ऐं हीअ सूरत 28 सिपारनि ते मुश्तमिल आहे। हिन सूरत में शरई अहकाम आहिनि। उन्हनि में हज, शहादत, ज़कात, नमाज, रोज़ो जा हक़ आहिनि ऐं उन खां अलावा शराब, बुत परस्ती ऐं जुआ जहिड़े कमनि खां बचण जो पिणु हुकुम ॾिनल आहे ऐं ख़ासि तौर ते व्याज खां सख़्त मना थियल आहे ऐं उन जी लाइ सख़्त सज़ा यानी अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग करण जे बराबरि जो हुकुम ॾिनल आहे त जेकॾहिं व्याज वठे थो त उहो ईअं सम्झे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग करण जे बराबरि आहे। हिन सूरत में आयतल बुर जे नाले सां मशहूर आहे जंहिं में नेकीअ जो असल तरीक़ो सम्झायो वियो आहे। हिन ई सूरत में सूरह बकरा आयतल कुर्सी पिणु शामिल आहे जंहिं में अल्लाह ताला जे नालनि जो शान पिणु तफ़सील सां बयान थियल आहे। हिन सूरत में पिणु इहो चयल आहे त जेकॾहिं पाण में ॾेती लेती करियो था त उन ई खे लिखी ऐं गवाह जे मुसलमाननि में नफ़रत पैदा न थिए। अल्लाह ताला असांखे हिन सूरत खे सही पढ़ण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांजी ग़लतियुनि खे माफ़ फरमाए। आमीन।